अस्सलाम वालेकुम दोस्तों, कियां आहियो? ठीक आहियो? उम्मीद आहे त बिल्कुल ठीक हूंदावे। अज असांजो टॉपिक आहे त कबूतरन जे बीमारियुनि जे बारे में तव्हांखे कुछ ॿुधाईंदासीं। कबूतरन जो इलाज बिल्कुल तव्हांखे अॼु ॿुधाईंदो हाँ। जेके कबूतरन जे जंघन ते मोका या मकोड़ियूं थींदियूं आहिनि हुननि जे बारे में तव्हांखे कुछ इलाज ॿुधाईंदुसि अॼु। पहिरें जेको आहे अव्हांखे विझणो आहे सरसों जो तेल, सरें जो तेल। सरसों जो तेल विझी पोइ विझणो आहे हिकिड़ो चम्मच लूण, नमक। हिनखे मिलाए करे हे बिल्कुल मिलाइणो आहे। हे जीअं सही तरह मिली वञे। हाणे हे बिल्कुल मिली वियो आहे। मिलाए करे पोइ जाथे जाथे कबूतरन खे मोका हुजनि हुते हुते हे हणणो आहे। हुननि खे हणी करे सहंदो तव्हांखे 3 ॾींहं लगातार हे जीअं लॻाईंदा वे त कबूतरन जा मोका आस्ते आस्ते सुकी वेंदा। जंहिंमहिल ॾिसो तव्हां बिल्कुल सुकी विया आहिनि, सुकी वञण खां पोइ तव्हांखे हे लॻाइणी पवंदी। हे जेकी हे वासलीन आहे हे तव्हांखे पोइ लॻाइणी पवंदी। जीअं उहे सुकी वञण खां पोइ हितां हे कढी थोरो थोरो हुननि जे मथां मख ॾेई छॾींदा वे। हे अच्छी वासलीन आहे। मां अव्हांखे ॾेखारियां। हे ॾिसो था, हे बिल्कुल अच्छी वासलीन आहे। इहा तव्हांखे शहर मिली वेंदी कंहिं बि दुकान ते। पोइ इहा तव्हां लॻायो। जंहिंमहिल हे सुकी वञनि पोइ इहा अच्छी वासलीन लॻाईंदा वे, इहे बिल्कुल लही वेंदियूं। दोस्तों, ॿिया बि कबूतरन जा काफ़ी सारा इलाज हूंदा आहिनि। जीअं कबूतरन खे ज़ुकाम थींदो आहे या कबूतरन खे लकवो थी वेंदो आहे सर्दी गर्मी जे हिसाब सां, या वरी कबूतर सुकी वेंदा आहिनि, हुननि जा बि काफ़ी सारा इलाज असां वटि आहिनि। हिन जे करे असांजे चैनल खे A4B ऑफिशियल खे सब्सक्राइब बि कंदा जीअं हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। ऐं तव्हां असांजी वीडियो ॾिसंदा रहो, हर वीडियो ॾिसंदा रहो। तव्हांखे अगली ख़मीस जे ॾींहं ते वरी कबूतरन जे ज़ुकाम जे बारे में जेको इलाज आहे उहो बि अव्हांखे ॿुधाईंदासीं। असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कंदा, महिरबानी। मुरसलीन अली खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।